वक्त मौजूद आहियूं दाबेची प्रेस क्लब में, जिते जस्कम चेयरमैन सनान खान कुरैशी की गिरफ़्तारी के ख़िलाफ़ जस्कम यूनिट दाबेची जे जेके आहिनि जस्कम जा हमदर्द ऐं जेके उन्हनि जा कारकुन आहिनि उहे एहतियाती मुज़ाहिरो करे रहिया आहिनि। अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं था त उन्हनि जो छा चवणु आहे। जी पुरअमन एहतजाज है। असो सिर्फ एक ही मकसद है तो चेयरमैन सनान खान कुरैशी के जल्द अज जल्द रिहा किया वञे ऐं जेकी मरकज़ी क़यादत के जो गिरफ़्तार किया है उनके आज़ाद कयो। महबूब सनान खान कुरैशी के आज़ाद किया वञे ऐं जेकी मरकज़ी क़यादत जैसे मतलब कूड़ा केस हणी उनके अंदर किया उनके आज़ाद किया वञे। असां हुकूमत खां पर अमन अपील घुरूं था ऐं जेको असां घुर था कयूं त महिरबानी करे असांजे जेको क़ौमी कारकुननि खे आज़ाद कयो, कूड़ा केस ख़त्म कया वञे, बैरिया टाउन जे मथां केस दाख़िल करे। पोइ ज़िंदाननि जो छा थींदो, जिन मज़लूमनि ते वार कया तिन शैताननि जो छा थींदो। जीअं त 6 जून ते असांजे महबूब चेयरमैन बैरिया टाउन जे गेट ते लखनि माण्हुनि सां गॾु इहो बैरिया टाउन वारे खे ॿुधायो त असीं सिंध जे हर इंच जी हिफ़ाज़त कंदासीं ऐं लखनि एकड़नि ते जेको अवां कब्ज़ो करियो पिया सिंधी माण्हुनि खे क़बूल न आहे। असीं हर तरह इन जी मुखालिफ़ कंदासीं। असांजी महबूब चेयरमैन के जेको गिरफ़्तार करे कूड़ा केस सजा विया आहिनि इन्हनि खे आज़ादु कयो वञे। असांजी मरकज़ी बॉडी जेकी बंदि कई वई आहे उन्हनि ते कूड़ा केस दाख़िल करे उन्हनि खे लाकअप कयो वियो आहे, उन्हनि खे आज़ादु कयो वञे। जेके बि सिंध जा क़ौमी कारकुन आहिनि उन्हनि खे खंबे खणी गुम कयो वियो आहे, उन्हनि खे आज़ादु कारकुननि जी ॻाल्हि ॿोल ॿुधी कारकुननि जो इहो मुतालबो हो त जस्कम चेयरमैन सनान खान कुरैशी खे फिल फोर आज़ादु कयो वञे ऐं जेके बि उन ते कूड़ा केस लॻल आहिनि उन्हनि खे ख़तमु कयो वञे। जॾहिं त ताज़ो ई सिंध हाई कोर्ट हुकुम ॾिनो आहे बैरिया टाउन ऐं उनजी इंतज़ामिया ऐं मलिक रियाज़ जे ख़िलाफ़ु FIR दाख़िल करण जो, कारकुननि जो मुतालबो आहे त इन हुकुम खे फौरी अमल करे उन्हनि खे FIR कटे उन्हनि खे फौरी तौर ते गिरफ़्तार करे ऐं असांजे प्यारे चेयरमैन सनान खान कुरैशी खे फौरी आज़ादु कयो वञे। कैमरामैन टीम सां गॾु शाहिद समूह TN न्यूज़ दाबेची।